कंबर खां ॾिसूं था न्याज़ हुसैन तुनियो जी ही रिपोर्ट। ॻोठ अला ॾिनो तुनियो, तालको कंबर, ज़िलो कंबर, शहदाद कोट, PS 15 NA 196 बिलावल ज़रदारी ऐं निसार खोड़ खे वोट न ॾियण तां कोरी बिरादरी तरफ़ां तहरीक लबैक पाकिस्तान खे वोट ॾियण सबबि ॻोठ जे वॾेरनि पारां बिरादरी जो कट, सोशल बाइकॉट, ज़मीनूं खसण जो ऐलान। तहरीक लबैक पाकिस्तान जे क्रेन निशान खे वोट ॾियण तां ॻोठ अला ॾिनो तुनियो जा वॾेरा ॾमरजी पिया। ग़रीब हारियुनि खां ज़मीनूं खसण, मस्जिद में निमाज़ पढ़ण ते पाबंदी, क़ब्रिस्तान में अचण खां मना। 21वीं सदीअ में पथरनि जे दौर जो रिवाज अॼु बि क़ाइमु। वॾेरनि अंग्रेज़नि जी ग़ुलामी वारे दौर जा लीका लताड़े क़दम अॻिते वधाए छॾिया। सान्यावंद धुरियुनि खां मदद जी अपील। हारियुनि खां ज़मीनूं खसण जी सूरत में हारी एक्ट तहत ज़ालिम ऐं वॾेरनि ख़िलाफ़ तहरीक लबैक पाकिस्तान तरफ़ां हाई कोर्ट वञण जो ऐलान।